घोटकी खानपुर में हरवेज ॻोठ जमशेद आलवाणी में गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल जो मरम्मती कम रोड जी शिकार थी वई, जंहिं सबबि स्कूल में बुनियादी सहूलियतुनि जी शदीद खोट पैदा थी वई। फर्नीचर न हुअण करे शागिर्द ऐं शागिर्दियूं पट ते वेही तालीम हासिल करण ते मजबूर आहिनि। ॻोठाणनि गुलशिल आलमाणी, अलवसायो आलमाणी, आशिक अली, हाकिम अली ऐं मुनवर आलमाणी, ज़ाहिद आलमाणी, नियाज़ हुसैन ॿियनि इल्ज़ाम हणंदे चयो त ठेकेदार स्कूल जो मरम्मती कमु अधु में छॾे बिना चौदीवारी मुकमल करण जे हलियो वियो आहे, जंहिं सबबि स्कूल जी इमारत, शागिर्दनि जी हिफ़ाज़त ऐं तालीमी अमल मुतासिर थी रहियो आहे। ॻोठाणनि एहतिजाज कंदे तालीम खाते जे आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त स्कूल जो रहियल कमु फ़ौरन कमु मुकमल करायो वञे ऐं फर्नीचर समेत ज़रूरी सहूलियतूं फराहम कई वञनि, जीअं ॿार सुख ऐं चैन सां तालीम हासिल करे सघनि। असांजो मसइलो हीअ आहे त असांजो हीउ ॻोठु आहे, स्कूल आहे जेको अवाइली क़दीमी स्कूल आहे, हिकु मिसाली स्कूल आहे। इन में जेको आहे चौदीवारी जी खोट आहे ऐं चौदीवारी कोन ॾिनी वई आहे ऐं फर्नीचर जी खोट आहे। हीअ ॿारड़ा जेके बि आहिनि पट ते वेही पढ़नि था। बिजली जो निज़ाम हिन स्कूल में कोन्हे लॻल, सोलर सिस्टम कोन्हे लॻल ऐं उनखां पोइ चौदीवारी जी जेका ज़रूरत आहे उहा ॾिनी वञे। असां अॻु में बि तालीमी आला अख़्तियारनि खे चई चुका आहियूं, DC घोटकी खे बि अर्ज़ु करे चुका आहियूं दरख़्वास्त में, त उनखे जेको आहे ध्यानु न ॾिनो वियो आहे। असां वरी बि अपील कयूं था त इन मसइले ते गौर कयो वञे। ॿारनि जो तालीम जो मसइलो आहे, तालीम मुस्तक़बिल जो मसइलो आहे। हीअ ॿारड़ा तालीम पिराइनि ऐं पट ते वेही छा पढ़ंदा, छा उस्ताद वटि फर्नीचर कोन्हे, चौदीवारी कोन्हे, इन जे लाइ इहो ई मसइलो आहे। असांजो इहो ई अर्ज़ु आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।